वर्ल्ड जेका इकनॉमिक फोरम जी रिपोर्ट आहे जेंडर गैप वारी, उन में पाकिस्तान जेको आहे उहो आख़िरी नंबर खां सिर्फ़ु हिकु नंबर मथे आहे, यानी आख़िरी नंबर आहे यमन जो ऐं ॿिए नंबर ते आहे पाकिस्तान। ऐं इन ते असांखे हैरत न थियणु घुरिजे, छो जो इन जो सबूत असांखे इन मां मिले थो त रीसेंट जेके 4 औरतुनि खे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़िंदा साड़ियो वियो। उन खां अलावा असांजे ऐवान में ख्वाजा आसिफ़ साहब शीरी मज़ारी जे लाइ जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया, ऐं उन सां गॾु गॾु असांजे हिकु मज़हबी आलम हिकिड़े TV चैनल ते लाइव प्रोग्राम में मारवी सरमन जेका वुमेन राइट एक्टिविस्ट आहे उन जे लाइ जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया, उन खां पोइ असांखे ईअं लॻे थो त इहा जेका रिपोर्ट आहे इन में कुझु ॾींहंनि में इहो जेको यमन खां पोइ इन खां बि हेठि असांजो नालो आख़िर में हूंदो, या अगरि का इंडेक्स ठही त उन मां नालो ई निकिरी ईंदो। सेकेंड ॻाल्हि इहा आहे त सीरिया जंहिंमें जंग हले थी, जंग वारो जेको आहे सो मुल्क आहे, उन बावजूदि सीरिया पाकिस्तान खां उन इंडेक्स में मथे आहे। त उन जा कारण छा आहिनि? इहो एॾो जेको जेंडर गैप आहे ऐं स्पेशली औरतुनि जे हवाले सां, ऐं इनखे कीअं ख़तमु करे सघे थो, अॼु इन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं आउं वेलकम चवां थी, असां सां गॾु आहिनि असांजा गेस्ट जावेद काज़ी साहब, पाण कानूनदान बि आहिनि ऐं उन खां अलावा राइटर बि आहिनि, ह्यूमन राइट डिफेंडर्स बि आहिनि, संदन सां गॾु इम्तियाज़ फ़ारान असां सां आहिनि, पाण जर्नलिस्ट बि आहिनि, उन खां अलावा एनालिस्ट बि आहिनि, आबदा अली वुमेन राइट एक्टिविस्ट वुमेन एक्शन फोरम, उन खां अलावा मुख़्तलिफ़ NGOs में सां बि पाण गॾु रहियूं आहिनि। सर स्टार्ट वेलकम आप सब तीनों को। जावेद काज़ी साहब, तव्हां खां शुरूआत कयूं था। त असां वॾो दावा कंदा हुआसीं त असां जेको आहे सो बर्दाश्त, टॉलरेंस ऐं अमन भाईचारे जो असांजो मज़हब आहे ऐं अमन भाईचारे जो असांजो मुल्क आहे, असां सभु जेके पाण में वॾे भाई पीअनि सां रहूं था ऐं जेको बि आहे वाट एवर। ऐं जॾहिं तव्हां ईअं जीअं मूं डिस्कस कयो त इंडेक्स में बि सीरिया खां बि असां मतिलबु तव्हां सोचो त असां शाम खां बि वियासीं, ॿियनि मुल्कनि खां बि वियासीं, जो असां लास्ट जेका इंडेक्स आहे उनजे बिल्कुलु लास्ट में आहियूं। असांजे माशरे जो मसइलो तव्हांजे ख़्याल में आहे छा, जो इहो जेको जेंडर गैप आहे इहो घटि त नथो थिए, पर ॾींहों ॾींहुं जेको आहे सो वधंदो वञे पियो? उन में रोज़ाना हिकिड़ी जेका आहे सो मखसूस नफ़्सियात में तव्हांजे घर में हिकु माईअ खे मारे थो वञे पियो, ॿारु छा महसूसु कंदो? ॿारु उहो ई वठंदो न जेको घर में थिए वेठो। रोज़ाना हिकिड़ो माण्हू आइडियोलॉजीअ जो, हिकिड़ी काउंसिल ऑफ इस्लामिक आइडियोलॉजीअ जो चङो मुड़ुसु थी रोज़ाना नेक्स्ट जेका मीटिंग थिए हुनखे औरतुनि खे तज़लील करण लाइ का न का ॻाल्हि उहा पंहिंजे करे थो पियो। उन सां छा नैरेटिव डेवलप थींदी? ठीकु आहे न? त बजाए जो असीं मतिलबु मज़हब खे ऐं रियासत खे अलॻि कयूं, मज़हब ऐं रियासत अलॻि हुजे हा, कंहिंखे इहा चवण खे न थिए हा, त रूट काज़ जेको आहे उहो इहो आहे त असांजी जेका रियासत आहे जंहिंमें हिकिड़नि मख़सूस टोलनि मज़हब खे इस्तेमालु कयो लेजिटिमेसी क्रिएट करण लाइ। ज़ियाउल को ख़ुदि इवन अयूब खान ख़ुदि पूरे पाकिस्तान जी बुनियाद, असीं हिंदुस्तान खां माइनॉरिटी जी जंग वॾनि ते आज़ादु थिया हुआसीं। बिल्कुलु, हा, ठीकु आहे न? असीं हिंदुस्तान खां आज़ादु कोन थिया हुआसीं, हिंदुस्तान बि आज़ादु थियो, असीं बि आज़ादु थिया हुआसीं। फरंगीअ खां उन कंटेस्ट सां वरितो त असांखे तव्हां पंहिंजी माइनॉरिटी, असीं हिन मेजॉरिटी सां कोन रहंदासीं। ऐं पोइ असीं छा कयोसीं हुते? असांखे जेका आहे सा जमहूरियत खे यरगमाल करणो हो। उन जे करे हिते अयूब खान साहिबु हिकिड़ी पाकिस्तान जी आइडियोलॉजी ठाही। असांखे बंगालियुनि खे पावर ॾियणो कोन हो, उन्हनि खे असां जेको आहे गदार जो हिंदू उहो लिखे थो पंहिंजी डायरीअ में अयूब खान। त मूंखे अफ़सोस आहे त ईस्ट पाकिस्तान के लोग जो है वो हिंदू कल्चर से बहुत मुतासिर, जो कि नज़र आए पाकिस्तान और पता नहीं उसमें तो फिट ही नहीं होता। त इहा सॼी बीमारी जेका आहे उहा उन बीमारी मां निकिती आहे जंहिंमें माण्हुनि जी सॉवरनिटी, माण्हुनि जे वोट जो हक़ु, माण्हुनि जे हक़ खे हुकूमत करण जो हक़ु जॾहिं कसबो आहे, पोइ इहे बलाऊं, पोइ इहे सभु शयूं निकिरंदियूं आहिनि। पोइ जेको वीक हूंदो आहे सोसाइटीअ में, वुमेन, माइनॉरिटी एंड चिल्ड्रन, ॿार, औरत ऐं अक़लियतूं। अक़लियतूं कहिड़ियूं? रिलीजियस अक़लियतूं। उन खां पोइ छा थियो? उन खां पोइ इहो बि थियो त हिननि सऊदी अरब सां यारी कई पकी। त हाणे हे जेको आहे सो तव्हांखे नंढड़ा नंढड़ा जेके सूबा आहिनि जिन में जेको आहे सो हुननि खे ख़ासि हिकिड़ो वरी मज़हब मिलियो। हाणे आयो न सारो इहो कहिड़ो आहे इहो कौन है जमातुल दावा है, पता नहीं कौन सी है जो है वो सिंधियों को मुसलमान करने आए तो थे मेरे ख्याल में। 1970 में अची विया मदरसनि जी का यरगमाल सिंधी मुसलमान, सिंधियुनि खे त मुसलमान मञनि ई कोन था न। हा, हाणे ख़बर पई आहे त सिंध जो जेको अहंसा वारो सूफ़ी वारो सेकुलर जेको कल्चर हो उहो उन में ई पाकिस्तान जो आजपो आहे।
जेको पाकिस्तान तव्हांखे दुनिया में ज़िंदा रखंदो, जेको पाकिस्तानी सालमियत खपे थी पई, नाउ ही जेके ही माण्हू आहिनि, ही सिक्योरिटी थ्रेट, ही सिक्योरिटी थ्रेट ईअं तव्हांजे अंदरि अहिड़ी नैरेटिव डेवलप कई अथनि जंहिंसां तव्हां जेका वर्ल्ड कम्युनिटी आहे उन में एज़ अ सिहतमंद रियासत वेही कोन था सघो। सऊदी अरब जेको आहे सो ब्लैक लिस्ट थी वियो आहे। सऊदी अरब तेज़ीअ सां जेको आहे सो पंहिंजी पावर विञाए वेठो सिर्फ़ु इन हरकतुनि जे करे। तंहिंजे करे अचो त जेको आफ़ाक़ी फेयर ऐं जेको असांजो प्यारो नबी थो चए पियो त अरबीअ खे अजमीअ ते ऐं अजमीअ खे अरबीअ ते, घोड़े खे कारे ते, कारे खे घोड़े ते जेको आहे सो का फ़ोकियत कान्हे का। ऐं इहा ई ओरिजिन आहे मैग्ना कार्टा जी। ऐं इहो ई जेको आहे सो यूनिवर्सल डिक्लेरेशन आहे ह्यूमन राइट्स जो। इन जो मतिलबु आहे त मर्द खे औरत ते बि का फ़ोकियत कान्हे, औरत खे मर्द ते का फ़ोकियत कान्हे। तंहिंजे करे हीअ सॼी जेका उहा आर्टिकल जेका 14th अमेंडमेंट आहे अमेरिका में जेका आई उन कॉन्स्टिट्यूशन में, जेका 20th आर्टिकल आहे हुन में असांजे इंडियन आर्टिकल में, जेको असांजो आर्टिकल आहे आर्टिकल 25 कॉन्स्टिट्यूशन में, जंहिंजो मतिलबु इहो आहे इक्वालिटी, यू विल बी गिवन इक्वल लॉ, तव्हांखे इक्वल ट्रीटमेंट मिलंदी। त उहे इर्तिका जूं जेका मुसाफ़तूं आहिनि उहे तेज़ थियणु घुरिजनि। हीअ रुजत परस्त जेके मज़हब जे नाले ते मज़हब जी ग़लति इंटरप्रिटेशन करे माण्हुनि जे मथां पंहिंजो जेको आहे सो यरगमाल था करणु चाहिनि, उन्हनि खे ग़ुलाम बणाइणु था चाहिनि। इन्हनि शिकंजनि खे असांखे तोड़णो पवंदो, उन्हनि खे एक्सपोज़ करिणो पवंदो। ऐं इहे सभु रस्ता हाणे तेज़ी सां खुलनि था पिया। ऐं हुन मां ॾाढो परेशान न आहियां। हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट तेज़ी सां डेवलप थियो आहे। हिननि जेके बयान ॾिना आहिनि, हिन जेतिरो तरीक़े सां हरकतूं कयूं आहिनि, उन सां उहा जेका सिविल सोसाइटी चओ, जेके बि औरतुनि जा जेके फोरम्स आहिनि, जेके लिबरल ऐं सेकुलर माण्हू आहिनि, जेके सूफ़ी ऐं अहिंसा वारा माण्हू आहिनि, जेके डेमोक्रेट्स आहिनि, उहे सभु यूनाइट पिया थियनि। ऐं असीं मेजॉरिटी में आहियूं, हू माइनॉरिटी में। घणी छुटियूं था कनि असेंबली में, मूंखे ॿुधायो। अहिड़ी पूरी ज़ियालत खां पोइ हुनजो पावर अचण खां पोइ हेतिरो जेको आहे सो हुनजी कंहिं वक़्त में असांजी इस्टेब्लिशमेंट हिननि जी सपोर्ट कंदी हुई, अलाए कहिड़ी स्ट्रेटेजिक डेप्थ जे करे उन पाण जेको आहे सो खुली जेको आहे एक्सपोज़ थी बि चाहिनि। उन खां पोइ बि असेंबली में माइनॉरिटी में आहिनि, दे आर फ्यू। पर छा आहे, हिननि खे ब्लास्फेमीअ जो पावर आहे। कंहिंखे बि केॾी महिल जीअं कंहिं ते हणी छॾियो न, हणी छॾियो, बसि हुनखे मारे छॾियोसि। त हिकिड़ी फियर ॿियर जा डप ख़तमु थियणु घुरिजनि। ये दुनिया तेज़ी सां वञे। जैसा मैं आपसे पूछना चाहूँगी कि इसी बात को कंटिन्यू करते हुए कि मतलब हम ये जो रिलीजन की गलत इंटरप्रिटेशन है या जो कहा जा रहा है जिस तरह भी, लेकिन एक बात ये भी है कि जब सिंध में कलोड़ों का दौर जो कहते हैं कि एक बहुत सुनहरी दौर था, और उसमें इवन जब शाह लतीफ़ भी उसी दौर में पैदा हुए हैं, उसके लिए कहा जाता है कि वो मतलब बहुत अच्छा दौर रहा है। पर जहाँ तक मुझे याद है उसमें भी ये एक कानून था जो मैंने उसमें पढ़ा था कि ये कानून था कि जो हिंदू व्यापारी थे, क्योंकि वो उस वक्त बहुत पैसे वाले भी थे और बहुत मतलब उनका एक जो स्टेटस था वो ज़्यादा था, इसलिए ये कानून लागू किया गया था कि वो जो है वो घोड़े पे सवारी नहीं कर सकता, घोड़सवारी वो नहीं कर सकता। तो ऐसे नहीं लगता कि ये जो अक़लियतों या जो वल्नरेबल हैं हमारे यहाँ पे, औरत हो या अक़लियत हो, इनके साथ शुरू से जो है ये गैप या ये डिस्क्रिमिनेशन जो है ये हमारी सोसाइटी में, हमारे माशरे में शुरू से चला आता रहा है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सम्झो तो ईअं न आहे रुगो मुस्लिम सोसाइटी में न आहे, हिंदू सोसाइटी कल्चर में बि ईअं ई हुयो त अॼु बि ज़ात पात उते घणी आहे, असांखां वधीक उते ई आहे हिंदू उन में। ऐं अक़लियत मां सम्झो तो रिलीजन जे हवाले सां अक़लियत ते ॻाल्हि न करणु घुरिजे। असांखे चवणु घुरिजे त हीअ असांजा क्रिश्चन भाइर आहिनि, इहे असांजा हिंदू भाइर आहिनि, पाकिस्तान ते असां सां आहिनि। पर कलोड़नि खे छॾियो, मिसाल तौरु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि कजे त उहे कीअं माबूस थिया, कीअं छो आया दुनिया में। त सभिनी खे ख़बर आहे त अरब कल्चर में जेका माना लड़कियूं हूंदियूं हुयूं उन्हनि खे ज़िंदा दफ़नायो वेंदो हो, हिन करे आया। ऐं हज़रत अम्मा ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हो माना जंहिं सार संभाल कई, जंहिं माना पंहिंजो उन्हनि साईं खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो वापार जो सभु कुझु कस्टोडियन बणाए उन्हनि काफ़िले ॾांहुं मोकिलियो। ऐं सॼी दुनिया में जीअं तबलीग थी, हुन में सभ खां वॾो सेरो या क्रेडिट जेका आहे उहा अम्मा ख़तीजा जो आहे। ऐं हुन खां अॻिते हलिजे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी पर्सनालिटी आहे दुनिया में जंहिंजो नालो ॿुधणु शर्त उथी बीहणु आहे ताज़ीम जे लाइ। पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजे लाइ उथंदो हुयो? जॾहिं हज़रत फ़ातिमतुल ज़हरा रज़ी अल्लाह ताला ईंदी हुई घर, त साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उथी वेही पाण पंहिंजी अजरक या उहा जेका हूंदी हुई विछाए उन्हनि खे चवंदो त वेह। ऐं अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला छा हुई, सभु मायूं हुयूं न,
अहिड़े नमूने सां केतिरी माना इस्लाम में बि ॻाल्हि करे सघूं था, पर ॻाल्हि इहा आहे त ही हिकु माइंड सेट आहे, हर सेक्ट में आहे, हर रिलीजन में आहे, हर कल्चर में मौजूदु आहे। असांखे हुन ख़िलाफ़ु बग़ावत न ई करणी आहे, हुन ख़िलाफ़ु सही माने में जहाद करिणो आहे। असांखे जहाद करिणो आहे। जहाद जो मतिलबु ई न आहे त इस्लाम जे हवाले सां या फला बुराइयुनि जे ख़िलाफ़ु बि जेको करिणो आहे उहा बि जहाद हूंदो आहे। रुॻो ईअं न त तलवार खणो ऐं जेका ग़ैर मुस्लिम आहे उन्हनि खे मारकुट कयो या उन्हनि ख़िलाफ़ु जंग कयो, इहा रुॻो ॻाल्हि न आहे। त बाक़ी रही ॻाल्हि सिंध, जीअं काज़ी साहिबु चयो त सिंध त उहा आहे त किताबुनि में थो मिले त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबुवत जे ऐलान खां पोइ सभ खां पहिरीं जेका डेलीगेशन मुलाक़ात कयूं आहिनि उन में सिंध जो नंबर 1 या 2 हुयो। ऐं उनखां पोइ हिते इस्लाम आयो, शाह लतीफ़ साईं आहे, सचल आहे, लाल शाहबाज़ कलंदर आहे, अलाए केतिरा नाला हज़ारे साल पहिरीं हिते इस्लाम आयो। मां त ही बि मञण लाइ तयारु न आहियां त बाबुल इस्लाम ते मोहम्मद बिन कासिम जे अचण सां बाबुल इस्लाम न हुयो सिंध उनखां पहिरीं बाबुल इस्लाम हुयो। उनखां पहिरीं हिते मुख़्तलिफ़ कल्चर हुया, हाणे बि मौजूदु आहिनि। हिंदू कल्चर असां वटि मौजूदु आहे, असांखे ख़बर नथी पवे त केरु हिंदू आहे असांजे पाड़ेसी में या असांजे पाड़े में केरु हिंदू आहे। असांजो कल्चर हिकु आहे, रहण सहण सभु ॻाल्हियूं हिकु जहिड़ियूं आहिनि। ऐं ईअं क्रिश्चन कराची अचो, हिते गोइंस बि मौजूदु आहिनि, केतिरे कल्चर मौजूदु आहिनि। पर हीअ हिकु माइंड सेट आहे जो मास्टर माइंड हुयो, जीअं काज़ी साहिबु चयो अयूब ख़ान हुनजो मास्टर माइंड हुयो ऐं हुनजो जेको डायरेक्टर हुयो, प्रोड्यूसर हो, हुनखे अॻिते वधाइण वारो ज़ियाउल हुयो। हुन अहिड़े नमूने सां अहिड़ा सुलगन आंदा त हीअ कंदो त जन्नत में वेंदो, हीअ कंदो त दोज़ख में वेंदो। हीअ माना बिल्कुलु जीअं काज़ी साहिबु चयो, मां सम्झां थो अहिड़ी सोच जो इस्लाम सां को वास्तो न आहे। जेको अहिड़ो कुझु करे थो उनजो इस्लाम सां वास्तो न आहे, छो जो इस्लाम जी जेका माना चवणी आहे, इस्लाम जी जेका डायरेक्टिव्स आहे, ऐं पाण हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे ॾेखारियो आहे। हुन चयो त पाड़ेसी ईअं आहे जीअं मां साथ हुजे, पर ईअं न चयो त मुस्लिम हूंदो त मां साथ हूंदो, उहो रुॻो ईअं ॿुधायो त पाड़ेसी हूंदो। ऐं मक्का में सभु पाड़ेसी, हिक ॿिए जा पाड़ेसी, क्रिश्चन बि हुया, हिंदू बि, इहे पंहिंजो यहूदी बि हुया, ऐं कुफ़ार असां जेके चवंदा आहियूं उहे सभु मौजूदु हुया सभु। ऐं हुन देरि ते जॾहिं फाते मक्का तौरु आयो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाख़िल थियो त अबू सुफ़ियान हुन महिल त इस्लाम मुस्लमान न हुयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनाउंस कयो जेको अबू सुफ़ियान जे घर में वेंदो हुनखे बि माना निजात मिलंदी, हुनखे बि अमन मिलंदो। इहा त मां सम्झां थो हुनजो इस्लाम सां वास्तो ई न आहे। ठीकु आहे, टाइम थियो हिकिड़े नंढे ब्रेक जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अब मैं आपसे पूछना चाहूँगी कि आपको ऐसा नहीं लगता कि हमारे जो सियासतदान हैं वो जो है वो डोनाल्ड ट्रंप होते जा रहे हैं, जो मुंह में आ रहा है वो कहते जा रहे हैं। जैसे आपने मतलब पहले एक शेख रशीद थे, सिर्फ औरतों के ख़िलाफ़ बोलते थे, अब ऐसे लगता है सारे शेख रशीद हो गए। ख्वाजा आसिफ ने जब बोला शीरी मज़ारी को जो भी लफ्ज़ बोले, और फिर वहाँ पे बैठे जो दूसरे लोग थे उन्होंने भी उसी में ही आगे पीछे जुमले जो है इसी तरह ही बोले जिस तरह ख्वाजा आसिफ ने बोले। ये किस किस्म का माइंड सेट है, और अगर हमारे ऐवान में ये मतलब हो रहा है तो आपके ख्याल में कि औरतों के हवाले से क्या स्पेस है पाकिस्तान में? ख़वातीन की स्पेस या जो लिबरल क़ुव्वतें हैं इस मुल्क के अंदर, उनकी स्पेस तो दिन ब दिन कम होती चली जा रही है, इसमें कोई दो राय नहीं है। जो लोग ऐवानों में जाते हैं वो भी हमारी इसी सोसाइटी का हिस्सा होते हैं जो कि एक फिदरशाही निज़ाम के तहत चले जाते हैं। तो वो आपको रिफ्लेक्ट होती हुई नज़र आती है उनके अंदाज़ में। हर जगह ख़वातीन को जो है वो कमोडिटी के तौर पे जो है वो ट्रीट किया जाता है। तो अगर उनको ऐसी ख़वातीन के सामने इनकाउंटर उन्हें करना पड़े जो उनको जो है वो उनकी एक हाकिमियत को उनको लगे कि चैलेंज कर रही हो, तो फिर उसके बाद वो इसी तरह की चीज़ों पे उतर आते हैं, चाहे वो फ्लोर ऑफ हाउस हो, चाहे वो कोई टॉक शो हो, या फिर गलियों के अंदर और हमें जो है वो सड़कों पे ख़वातीन के साथ जो रोज़ाना सलूक होता हुआ नज़र आता है, वो सब चीज़ें उसी चीज़ का जो है वो कंटिन्यूएशन है। या फिर ख़वातीन को उनकी जो है पसंद के अगर वो शादी करें तो जला दिया जाए। ये तमाम जो ख़ास तरह का माइंड सेट है, ये उसकी अक्कासी करती हैं कि हमारा जो मुआशरा है उसके अंदर ख़वातीन को एक कमोडिटी के तौर पे लिया जाता है, और वो एक वल्नरेबल कमोडिटी है। और फिर जब आपकी इस्लामिक काउंसिल के अंदर बैठ के वो आपको इजाज़त भी दें कि इनके साथ जो मार सकते हैं हल्का फुल्का तशद्दुद करें, मतलब उसको ज़िंदा जला दिया तो उसमें हड्डी तो कोई नहीं टूटी ना, तो वो ठीक है, वो जस्टिफाइड है।
तो अगर इस तरह की चीज़ें नैरेटिव आप बैठ के इस्लामिक काउंसिल के लोग जो है वो सोसाइटी के अंदर देंगे तो वो डीपली पेनिट्रेटेड होता है, क्योंकि बहरहाल हमारी सोसाइटी जो है वो एक प्रो रिलीजियस सोसाइटी है। तो इस तरह के जो उलमाए कराम होते हैं उनकी बातों को लोग संजीदगी से लेते हैं, तो उनको चाहिए कि वो एक पॉजिटिव रोल प्ले करें। अगर ये इस्लामिक सोसाइटी है, इस्लामिक स्टेट है, तो उसके जो उलमाए कराम है उनके ऊपर तो और ज़्यादा जो है वो भारी जिम्मेदारी आयद होती है कि वो क्या बोलें, क्या कह रहे हैं और सोचें बात करने से पहले, क्योंकि ऑलरेडी इस माशरे में जितना तशद्दुद है, ऊपर से हम ये कहें कि ये चीज़ उसको जस्टिफाई भी करें और मज़हब की आड़ में जो है वो आप उसको जस्टिफाइड करार दें, तो फिर तो लोगों को आप रोक नहीं सकेंगे कि वो जो अल्फाज वो कह रहे थे उस शो के अंदर बैठ के मालवी सरमद के बारे में, वही सब सलूक जो है वो रोज़ाना की बुनियाद पर ख़वातीन के साथ होता है बिल्कुल। सर जावेद साहब, मैं आपसे पूछना चाहींदा सोरिया उर्दू में भी ॻाल्हायां, ॿिनि सालनि में 300 औरतुनि खे मुख़्तलिफ़ वाक़िअनि में साड़ियो वियो आहे पाकिस्तान में। ये रीसेंट रिसर्च मुताबिक़ जेका डेटा आई आहे उन में इन मां इहो साबित थो थिए त मतिलबु इन मां छा थो साबित थिए त स्टेट जी जेका ऐसा मतिलबु स्टेट आहे न आहे, गवर्नमेंट जी रिट न आहे, या गवर्नमेंट जी विल न आहे, या हू करणु नथा चाहिनि, या कानून ई न आहे? तव्हांजे ख़्याल में इशू आहे छा? रियासत छा आहे? रियासत हिकिड़ो क्लासिकल मॉडल आहे, जेका पुराणे ज़माने में रियासतूं हूंदियूं, हिंदू हुई, सिंधु हुई, को अरबुस्तान हो, को अलाए छा हो। रियासत माना हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन, उन कॉन्स्टिट्यूशन ते अगरि फेडरेशन ऑफ फेडरेशन, उन कॉन्स्टिट्यूशन जे अंदरि जी उन जी बुनियादी में बुनियादी शइ कॉन्स्टिट्यूशन जी थींदी आहे इंसानी हक़, सिविल राइट्स, फंडामेंटल राइट्स, ठीकु आहे न। अरबीअ खे अजमीअ खे अजमीअ खे अरबी ते, कारे खे गोरे ते, गोरे खे कारे ते, औरत खे मर्द ते, मर्द ते औरत खे का फ़ोक़ियत हासिल न आहे। त अहिड़ियूं शयूं रियासत ठाहींदियूं आहिनि, उन मां इदारा ठाहींदा आहिनि। इदारा तव्हां अञा ॾिसो 58(2)B थी, किसी ज़माने 8th अमेंडमेंट थी, डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी थी, सभु कुझु हो। हिननि रियासतुनि हिन रियासत पंहिंजा इदारा खाधा। They instead building the institutions, they destroyed the institutions. ठीकु आहे न। ही हिकिड़ी रेक्ट भगल फेडरेशन, कहिड़ी फेडरेशन आहे हिते मूंखे ॿुधायो थी? कोई है क्या फेडरेशन? 20 साल से यहाँ सेंसस नहीं होते हैं। जब 20 साल से सेंसस नहीं होते हैं तो पुराने टॉपिक का बाहर निकली वेंदासीं। घणी लेट अस कम टू द पॉइंट। द constant, persistent, continuous course of democracy. Go to the ballot box. काशतिया गो टू द बैलेट बॉक्स ना, अजीज अहमद तो अच्छे अजीज अहमद 50-60 साल से यहाँ पे एक हुकूमत है ही नहीं। वो आ रहे हैं तो ये आ रहे हैं, ये आ रहे हैं। दिस रियासत इज बेसिकली मुरविज सेहतमंद डेफिनेशन ऑफ रियासत के हिसाब सां ये रियासत आहे ई कान का, बट नॉट अगेन। या त हिकिड़ी ॻाल्हि थी, हिन रियासत में तमामु घणो पोटेंशियल आहे अॻिते वञण लाइ, मूव फॉरवर्ड करण लाइ। असांजी तमामु वॾी तारीख़ आहे, मोहनजोदड़ो जी, असांजी जेका आहे हड़प्पा जी, असांजी जेका आहे टैक्स इलाज। असां पंहिंजी तारीख़ वेठा ॻोल्हियूं सऊदी अरब मां, मोहम्मद बिन कासिम मां। यू हैव डिस्टॉर्टेड द हिस्ट्री ऑफ योर, ऐं तव्हीं माण्हुनि खे आईनो ॾेखारण लाइ तयारु न आहियो, तव्हीं आईने खे कारो करे छॾियो आहे। जेसि ताईं तव्हां सही तरीक़े सां तारीख़ न लिखंदो, जेसि ताईं तव्हां पाकिस्तान जा इदारा मज़बूत न कंदो, ऐं जेसि ताईं पाकिस्तान में डेमोक्रेसी विन करे हिकिड़ी हुकूमत न थींदी, तेसि ताईं इहे इशूज़ रहंदा रहंदा। छाकाणि हीअ सभु इशूज़ जेके आहिनि इहे राताओ हणण लाइ आहिनि, माण्हुनि जे हक़नि ते। केॾी गुरबत अची वई आहे, ॾिसो त सही, तव्हां हद ॾिसो कहिड़ी गुरबत। हीअ तमामु वॾो पंडोरा बॉक्स आहे। बट अगेन तव्हां ई मां हीअ सॼी जंग जेका विढ़ूं पिया, उहा रियासत खे रियासत करण लाइ पिया था विढ़ूं। कहिड़ी रियासत? जेका यूनिवर्सल डेफिनेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन ते पूरी लहंदी हुजे। त इन जे करे असांखे इहो सम्झणु घुरिजे त हीअ सभु इशूज़ उन जे कारण आहिनि। हिकिड़ो फोर्स कहिड़ो आहे, जेके वेठा आहिनि मज़हबी पार्टियुनि में, उनजा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि। अॻे साईं साइकिलुनि ते घुमंदा, हाणे पराड़ो में घुमते हैं ये लोग। उन्हनि जो पंहिंजो माइंडसेट आहे। ॿुधो न, टीवीअ ते हिकिड़ो मश्करो आहे, उहो मश्करे मां वरी जेको आहे सो अलाए छा थो थी वञे, पोइ रोज़े ते रमज़ान में वरी ॿी शइ थो थी वञे, चोथे ॿी टी शइ थो थी वञे पियो। ऐं उन खां पोइ तव्हां वेठा माण्हुनि खे जेको आहे सो कयो, तव्हीं हिकिड़ी नैरेटिव पंहिंजी ठाहे असांखे तबाह कयो। जेका नैरेटिव तव्हां ठाही आहे पाकिस्तान जी, कूड़ी फरसूदा नैरेटिव, ठीकु आहे न। उहा नैरेटिव जेका हितां जे इंडिजिनस तारीख़ ते मबनी न आहे, उहा नैरेटिव जेका हितां जे सही जेके बि तव्हांजा जेके एविडेंसिस आहिनि तारीख़ जूं, उनखे एक्सेप्ट नथी करे, उहा नैरेटिव जेका तव्हांजी पंहिंजी शिकस्त खे एक्सेप्ट नथी करे पई, उहा नैरेटिव तव्हांखे माराईंदी।
त जेका चओ त हुन गॾिजी वेही हिकिड़ो अहिड़ो पाकिस्तान ठाहियूं ऐं उहो ॾिसो बेसिकली रियासत ऐं मज़हब अलॻि शयूं आहिनि टिल दैट जंग इज़ वॉन जेसि ताईं उहा जंग नथी खटी वञे पाकिस्तान में हीअ सॼी जंग इन ॻाल्हि जी आहे त रियासत ऐं मज़हब खे अलॻि कयो हिंदुस्तान करे छॾियो आहे हिंदुस्तान कॉन्स्टिट्यूशन में कयो आहे हिंदुस्तानी सोसाइटी में कोन्ह थियो आहे असांजी सिंधी सोसाइटीअ में तव्हां वेठा आहियो केतिरा बि हींअर मदरसनि जी जलगार अची वई आहे पर जेतिरी सहब रवादारी मज़हब जी असीं सिंधी लाशऊरी सेकुलर आहियूं असीं सिंधी लाशऊरी सूफ़ी आहियूं पर जेतिरा बदतरीन असीं आहियूं औरतुनि जे हवाले सां शायदि असांजो पाकिस्तान में को मैच न हूंदो कन्फेस एक्सेप्टेड जेतिरो सिंधी जेको आहे सो औरत दुश्मन आहे पैरोकल सोसाइटीअ में अलाए मूंखे ईअं लॻंदो आहे ओवरऑल जेका एशिया जेको रीजन आहे मतिलबु हूअं त एशिया रीजन जेको आहे उहो सॼो ई जेको औरतुनि जे हवाले सां औरतुनि जो वायलेंस जेको असां वटि आहे ॿुधो न असांजा जेके असांजा सिंध जा जेके हीअ असांजा जेके अर्बन सिंधी चो जा असांजा जेके यूपी जा जेके दोस्त हिते रहिया ऐं असांजा सिंधी आहिनि मुंहिंजे ख़्याल में थोरो घणो असां खां बहितर औरत जे जेंडर सेंसिटाइज़ेशन दैट्स अ फैक्ट असीं केतिरा बि सूफ़ी हुजूं केतिरा बि सेकुलर हुजूं पर औरत जे बारे में असीं अञा कोन सुधरिया आहियूं ऐं इहो एडमिट कयो वेंदो इहो कन्फेस कयो वेंदो इहो एतिराफ़ कयो वेंदो तंहिंखां पोइ अॻिते जा रस्ता खुलंदा जे पाण इन ग़लतफ़हमी में वेठा रहियासीं न सर लेकिन मुंहिंजी जेसिताईं ख़्यालु आहे तव्हांजी ॻाल्हि खां हू कोन थी कयां पर जेसिताईं मूं ॾिठो आहे जेका असां डेटा कलेक्ट कंदा आहियूं जेके इंसिडेंट्स थियनि था जेको रवैयो आहे सोसाइटी जो ऐं मर्द जो टुवर्ड्स विमेन औरतुनि ॾांहुं उहो ऑलमोस्ट पूरे एशिया रीजन ऐं वरी तव्हां अची वञो तव्हांजो मुक़ाबिलो ॾिसो शिरीन बलोचिस्तान जे रिमोट सोसाइटी सां न थियणो घुरिजे तव्हांजो मुक़ाबिलो फाटा सां न थियणो घुरिजे तव्हांजो मुक़ाबिलो अर्बन सेहतमंद मिडिल क्लास पंजाब सां थियणु घुरिजे तव्हांजो अर्बन सिंध जे कंटेस्ट में तव्हांजो थियणु घुरिजे ॾिसो तव्हांजी औरत घर में अंदरि आहे जेसि ताईं पूरी जी पूरी सिंधी औरत इक्वल पार्टिसिपेट वर्किंग रिलेशन्स में न कंदी जेसि ताईं उहो मर्द पूरो जो पूरो माईअ सां गॾु घर में कमु न कराईंदो नथो थोरो घणो ई सही त हीअ हिकु ॿिए खे ॾिसो न हीअ सॼी सिंध हिकु टंग ते बीठी आहे मर्द पैसा कमाए ईंदो लार्जली स्पीकिंग 10-20% खे छॾे ॾिठो जेको सर सॼे पाकिस्तान जो इहो हाल आहे मूंखे ईअं लॻे थो त इहो इशू जेको आहे औरतुनि जो अक़लियतुनि जो ऐं औरतुनि जो जेको इशू आहे उहो सॼे पाकिस्तान जो हिकिड़ो ई माइंड सेट आहे तव्हां हलो हिकिड़ो यार्ड डिस्ट्रिक्ट वठो सभु ॻाल्हियूं छॾे ॾियो टेक कारोकारी फॉर एग्जाम्पल ओनली कारोकारी बलोचिस्तान में बि आहे तमामु घणो अथव ऐं इन ते अॻियां बहस करे सघूं था इम्तियाज़ साहब वेठा आहिनि इम्तियाज़ साहब तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त सेनेट में सुगरा इमाम पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखे थी ऐं उन्हनि हिकिड़ो तरमीम पेश कई कारोकारी जे ई हवाले सां त जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे फैमिली जो को माण्हू मारे थो कंहिंखे भाउ खे मतिलबु भाउ मारे थो त पीउ माफ़ु करे छॾे पीउ मारे थो त चाचो माफ़ु करे छॾे मतिलबु जीअं फैमिली जो कंपाउंडेबल आहे इहो त उन्हनि हिकिड़ी तरमीम ॾिनी तरमीमी बिल आंदो सेनेट में त ईअं न थियणु घुरिजे ऐं उहो जेको आहे सो सेनेट में पास बि थियो इन में 2 सवाल आहिनि हिकु त उन औरत खे इहो बिल प्राइवेट आणण जी ज़रूरत छो पेश थी छा पार्टी उनखे पंहिंजी बुनियाद ते मतिलबु पार्टी ऑन करे उन बिल खे नथी आणे सघी पर मतिलबु उनजी एक्सेप्टेंस न हुई तॾहिं जेको आहे सो हुन प्राइवेट बिल आंदो हिकु सवाल सेकेंड क्वेश्चन इहो आहे उहो सेनेट में त जीअं तीअं पास थी वियो पर क़ौमी असेंबली में उहो लैप्स थी वियो सिर्फ़ु इन वजह जे करे जो उते बि असांजा इहे ई जेके हिकिड़ा उहे आहिनि जेके बज़ाहिर मुला आहिनि हिकिड़ा उहे आहिनि जेके बज़ाहिर मुला न आहिनि पर उहो ई सभु असेंबलीज़ में बि उहे ई वेठा आहिनि सो इन जो जवाबु तव्हां खां चाहींदसि लेकिन पहिरीं वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक उन खां पोइ वापसि अची ब्रेक खां टाइम था नाज़रीन हिकिड़ो ब्रेक जो टाइम थी वियो आहे नंढिड़े जो वेलकम बैक नाज़रीन जी सर उतां खां ई शुरू कयूं था जिते ख़त्म कयो सवाल त आहे ई काज़ी साहब जो बेसिकली काज़ी साहब पाण लेजिस्लेटर त न आहे पर लॉयर आहे उहो ॿुधाईंदो पर मुंहिंजे ख़्याल में इहा आहे त हाणे स्टेट कमु कयो आहे शुरू कयो आहे ऐं जीअं मिसाल तौरु औरंगी टाउन में हिकु वाक़ियो थियो महीने खनि पहिरीं ते उन लड़की खे मारियो उनजो भाउ सर शायदि मूं कम्युनिकेट सही न करे सघियसि ऐं लेजिस्लेशन जे हवाले सां न पई पुछां मतिलबु त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो हो हिकु त मतिलबु पार्टी या माण्हुनि जो जेको माइंड सेट असीं ॻाल्हियूं कयूं पिया न पीपल्स पार्टी प्राइवेट बिल वठी आई सेकेंड इहो त अगरि लैप्स थी वियो क़ौमी असेंबली में त इन मां ख़बर पए थी त असांजा जेके इदारनि में कानून ठाहींदड़ कानून साज़ जेके पॉलिसीज़ ठाहींदड़ इदारा आहिनि उनमें जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि जो माइंड सेटनि मां ख़बर पए थी जो उहो लैप्स थी वियो
बिल्कुल ये यहाँ इन लेजिस्लेशन के ते चढ़ियो ना हलूं था बाला देर और देर में हलूं था ना उते माना चूंडियूं थियूं बाई इलेक्शन थिया इमरान खान एतिरी ॻाल्हियूं करे थो त असां मां ईअं आहियां फलाणो लिबरल आहियां किथे वियो उते हू औरतुनि खे वोट विझण ॾिनो हू जमात इस्लामी ऐं हू पीपल्स पार्टी अवामी नेशनल पार्टी सभु गॾु हुया उते जितना लिबरल हुया सभु गॾु हुया इन मामले में आहे माइंड सेट ते बिल्कुलु आहे पर पोइ इन्हनि मां उम्मीद रखी सघिजे थी इन्हनि इदारनि मां इन्हनि माण्हुनि मां इहे जेके इन्हनि इदारनि में वेठा आहिनि करिणो पवंदो जीअं कादी साहब चयो त करिणो पवंदो हाणे माना सुजाग वधे पई इन्हनि खे करिणो पवंदो मां सम्झां थो त इहा असांखे पंहिंजी डिबेट जो रुख बि तब्दील करणु घुरिजे स्टाइल बि तब्दील करणु घुरिजे त असां ईअं चवंदा आहियूं त औरतुनि खे इहा हक़ ॾिना वञनि औरतुनि जो हीउ हक़ आहे मसइलो इहो आहे त असां हिन ते ॻाल्हायूं त हुननि जो हक़ छो खसियो वियो आहे हीअ हक़ खसिया विया आहिनि हीअ हक़ खसिया विया असां ईअं थो लॻे त जीअं असां औरतुनि खे हक़ ॾियणु था चाहियूं भीख वांगुरु त भाउ असां जीअं आहे त भई हीअ वठो हीअ कयो न रुगो पाकिस्तान में न अमेरिका में छा आहे हाणे हिलेरी क्लिंटन अलाह करे हू कटे मां नथो सम्झा आहे ज़ाहिर आहे त पहिरीं हूंदी न अमेरिका जी हिस्ट्री में पहिरीं औरत प्रेसिडेंट हूंदी सॼी दुनिया में इहा माइंड सेट ईअं ई आहे छो जो जॾहिं खां दुनिया ठही आहे असां नंढड़े हूंदे अम्मा असांखे परचाईंदी हुई पीउ सां असां डजंदा हुआसीं अॼु बि पर अर्बन में काज़ी साहब ही मञंदो त अर्बन में ॻाल्हि थोरी उबती आहे त अर्बन में असां ज़ालनि सां डजंदा आहियूं घर में गिरनि था पहिरीं असां SOP ठाहींदा आहियूं त हीअं तो फरोट हथ में हूंदो या को बुकेट हूंदो या जीअं करे पचाईंदे ये ज़ाल के पोइ ईंदा आहियूं आपदा मैं आपसे पूछना चाहूंगी कि एक हमने सुना था नजरिया ज़रूरत एक मैं समझती हूँ कि नजरिया औरत एक बना लिया गया है वो नजरिया ये है कि औरत जो है वो इस फ्रेम में होगी इस तरह बोलेगी इस तरह उठेगी इस तरह बैठेगी उसकी चॉइस ये होगी ये वाली जॉब्स करेगी ये पहनेंगी ये कर सकती हैं ये नहीं कर सकती हैं मतलब ये एक ख़ास नजरिया औरत जिसको कह सकते हैं जो हमारे सोसाइटी का हिस्सा है वो बन गया है और जो औरत इस फ्रेम से बाहर निकलती है वो एक्सेप्टेबल नहीं है हमारी सोसाइटी के लिए और उसकी मिसालें मारवी सरमद है ठीक है मैंने देखा कि जब ये इशू हुआ तो बहुत सारे लोग मारवी सरमद को सपोर्ट कर रहे थे मलाला है उसकी मलाला भी है मलाला को करते नोबेल इनाम दे दिया पूरी दुनिया ने हम उसको क्रिटिसाइज करते हैं यहाँ बैठकर यानी वो लड़की वो बच्ची जो दुनिया में खड़ी होती है इस्लाम से नाम शुरू करती है दुपट्टा ले चलो इसको भी तस्लीम तो कर लो हम उसको लेकिन हम ये कह सकते हैं कि हमारे यहाँ पे मतलब एक जो माइंड सेट है वो औरतों को बोलता हुआ या देख नहीं सकता आई मीन मलाला इसलिए बुरी है कि वो जिंदा भी बच गई और वो बोलती भी है मुख्तारा माई इसलिए बुरी है कि वो रेप हुआ उसके बाद आके बोलने लगी कि हाँ मेरे साथ ज्यादती हुई है वो बुरी है इसी तरह मारवी सरमन शीरी मजारी वो जो औरतें हैं वो जो बोल सकती हैं वो हमारी सोसाइटी में बुरी समझी जाती हैं और उनके लिए ये रवैया है तो ऐसे नहीं है कि जो मतलब हमारे यहाँ दो चीज़ें हैं कमज़ोर औरत को मार दो जैसे जला दिया 4-5 को अगर थोड़ी ताकतवर हैं थोड़ी बोल सकती हैं मारवी सरमद जैसी शीरी मजारी जैसी तो उनको खुलेआम गालियाँ दो और जो है उनको बुरा भला कहो उसमें सिर्फ मैं थोड़ी सी शीरी ये भी ऐड करना चाहूँगा अभी जो लाहौर में एक वाक़या हुआ है वो बच्ची को उसकी माँ ने मारा है मैं वसूख से कह सकता हूँ उसकी माँ ने नहीं मारा उसकी माँ अभी भी एक औरत होते हुए सेक्रीफाइस कर रही है अपने बच्चों को बचाने के लिए अपने घर को मर्दों को बचाने के लिए मैं उसमें भी मानने को तैयार नहीं हूँ कि उस माँ ने अपनी बेटी को मारा होगा लेकिन अगर है भी तो वो माँ भी उसी सोसाइटी का हिस्सा उसके बावजूद नहीं मारा का हिस्सा है बिल्कुल जैसे आप कह रही हैं शीरी वो खातून ने भी अगर उसमें मुझे इस बात पे यकीन है कि वो माँ भी इसमें शामिल रही होगी क्योंकि सोसाइटी के अंदर रोल्स डिफाइन कर दिए गए हैं हम सब लोगों ने उसको एक्सेप्ट किया हुआ है जो खवातीन है वो भी कई एक बार इस बात को जो है वो तस्लीम करती हैं कि हाँ हमें इस पैरामीटर के अंदर रहना है इससे बाहर जो निकलती हैं खवातीन उसको खुद खवातीन भी अक्सर बुरा कह रही होती हैं जिस तरह अभी आपने जिक्र किया मारवी सरमद के साथ जो वाक़या हुआ तो दो तरह की चीज़ों के अंदर बट गए लोग कुछ लोग जो मारवी के साथ थे कुछ लोग जो ये कह रहे थे कि मारवी ने भी तो वो ज़बान इस्तेमाल की और मारवी को भी क्रिटिसाइज किया जा रहा था हालांकि मुझे तो लग रहा है कि इसके अंदर कोई दो राय हो ही नहीं सकती कि किसी औरत को बैठ कर आप इस तरह
कि ابیوز کریں, ایسی گالیاں دیں, گالیاں دیں, دھمکیاں دیں, اٹھ کے آ رہے تھے وہ مارنے کے لیے, اس کے اوپر ہاتھ اٹھانے کی کوشش کریں, اور یہ سب کچھ آن ایئر ہو رہا تھا. تو آپ تصور کریں کہ عام حالات کے اندر خواتین جو ہے وہ کس طرح ہوں گی, فیس کرتی ہوں گی. اور وہ ماروی سرمت جیسی خاتون, جس طرح آپ نے کہا جو ووکل ہے, جو میں نے ابھی جو پہلے بھی بات کی وہ یہی تھی کہ اس طرح کی خواتین کو پھر لوگ اپنے لیے تھریٹ سمجھتے ہیں. وہ سمجھتے ہیں ان کو فوراً لیبل کر دیا جاتا ہے, ٹیگ کر دیا جاتا ہے کہ آپ ہماری روایات کے خلاف بات کر رہی ہیں. پھر اب وہ روایات کو جو ہے وہ ہتھیار کے طور پر استعمال کرتے ہیں. اگر وہ نہ استعمال ہو تو پھر ریلیجن کو لے کر آ جاتے ہیں کہ آپ یہ ریلیجن آپ کہتے ہیں کہ آپ جو ہے وہ سبمسو رہیں, آپ جو ہے وہ ووکل ہو رہی ہیں, تو آپ اس پیرامیٹر سے باہر نکل رہی ہیں. اور پھر اس کو پھر سوسائٹی ایکسیپٹ نہیں کرتی ہے. لیکن اس کے ساتھ میں یہ بھی کہوں گی کہ خواتین کو اور پھر اس کے ساتھ باقی لوگوں کو بھی ضرورت ہے کہ وہ ان کو سپورٹ کریں, کیونکہ 50% اگر آپ کی پاپولیشن کو آپ گھر کے اندر بند کر دیں گے, اس کو ایک خاص طرح کی چاہیں گے کہ وہ زندگی گزاریں, ان کے دماغوں کو کنٹرول کریں گے, اور وہی خواتین پھر آپ کی آگے جنریشن کو بھی ڈیولپ کر رہی ہوں گی, تو سوچیں آپ اپنے معاشرے کو کس طرف لے کر جا رہے ہیں. یہ سب کے لیے بہت ہی الارمنگ سچویشن ہے, اور مجھے لگتا ہے کہ تمام پروگریسو جو فورسز ہیں جو رہ گئی ہیں سوسائٹی کے اندر, ان کو بہت لاؤڈلی, بہت کلیئر اس کی ویژن کے ساتھ سامنے آنا چاہیے. انہیں چاہیے کہ اس کے اوپر بات کریں, لاؤڈلی ووکل ہو کر بات کریں, سب مل کر اپنی آواز اٹھائیں, اور اس بات کو انکار کریں کہ آئندہ خواتین کے ساتھ اس طرح کا سلوک نہیں ہونے دیں گے اس سوسائٹی کے اندر. کیونکہ میں سمجھتی ہوں کہ اگر آپ کو ایک پروگریسو معاشرہ چاہیے تو اس کے اندر آپ کو خواتین کو اکنامکلی انڈیپینڈنٹ ہونے کی اجازت دینی پڑے گی. اصل یہ سارا کھیل یہی ہے کہ اس کو معاشی طور کے اوپر جو ہے وہ اس کو ڈیپینڈنٹ رکھا جائے, تاکہ پھر اس کی تمام حیثیتیں جو ہیں وہ مرد ڈیسائیڈ کریں. آپ جس طرح دیکھیں کسی کو عزت دینی ہو تو یہ فلاں کی بیٹی ہے, یہ فلاں کی بھتیجی ہے, یہ فلاں کی بہن ہے, اور اسی میں پرائڈ فیل کیا جاتا ہے. اس کی اپنی انڈیویجول کیپیسٹی حیثیت نہیں ہوتی, وہ خود اپنی انڈیویجول اس میں کیا ہے وہ انٹروڈکشن دینا مناسب نہیں سمجھا جاتا. اور وہ خواتین جو یہ کسی طرح اب اتنی محنت کے بعد جس طرح ماروی نے کی, شیمی مزاری صاحبہ جو ہے, میں ان کی بھی بہت عزت کرتی ہوں, اس پولیٹیشین جو میرا نظریہ آتی ہے ان کے ساتھ ہو سکتا ہے کسی کے ساتھ بھی, لیکن وہ تمام خواتین جنہوں نے اس سوسائٹی کے اندر رہتے ہوئے یہ حیثیت منوائی اپنی, ان تمام خواتین کو میں سلام پیش کرتی ہوں کہ اس طرح کے بدر شاہی نظام کے اندر انہوں نے اپنی حیثیت منوائی ہے, کھڑی ہیں, لڑ رہی ہیں. اور وہ مرد جو خواتین کے ساتھ کھڑے ہوتے ہیں ان کو بھی اپریشیٹ کرتے ہیں. میں نے اپنی اس سے پہلے جملہ یہی تھا کہ نہ صرف خواتین بلکہ وہ تمام مردوں کو بھی چاہیے کہ وہ اس جنگ کے اندر شامل ہوں. 50% خواتین کو آپ جو ہے وہ ڈیپینڈنٹ رکھ کے کسی طرح کا بھی کوئی پروگریسو معاشرہ تشکیل نہیں دے سکتے. بالکل. اور آپ تینوں سے میرا ایک آخری سوال ہے, اس کے بعد پروگرام کا ٹائم ختم ہو رہا ہے, وہ یہ کہ آپ کے خیال میں سوشل میڈیا جو ہے اس کا رول جو ابھی ہے, مطلب وہ پازیٹیو ہے, وہ روشن خیال لوگ پیدا کر رہے ہیں یا نہیں پیدا کر رہے ہیں؟ کیونکہ میں نے دیکھا کہ اس میں بہت سارے لوگوں نے اگر ماروی کو سپورٹ کیا تو بہت سارے نے اس ملا کو بھی سپورٹ کیا کہ نہیں ہی واز رائٹ, حالانکہ اس میں وہی تمہاری بات کے دو رائے نہیں ہو سکتا. تو اس میں سوشل میڈیا کا کیا رول ہے؟ جہاں تک سوشل میڈیا کا تعلق ہے, جہاں جو تعلق ہے تو مجھے دوستی ہے فرحان صاحب سوشل میڈیا جو فرحان صاحب موکلंदा आहियूं पढ़ंदुसि. فرحان صاحب सेकुलर है, हिकिड़ो माक़ूल माण्हू आहे, सुठियूं ॻाल्हियूं थो करे. मुमकिन आहे मूं वटि का शइ न, ऐं मुंहिंजे दिमाग़ में ई 24 कलाक नेगेटिव आहे त सॼो नेगेटिव मुंहिंजे फ्रेंड्स जी लिस्ट ठहंदी. बट हैविंग सेड दैट लार्जली सोशल मीडिया इज़ डूइंग पॉज़िटिव, तमामु वॾो किरदारु अदा पई करे. ऐं जेको आहे सो उनखे अञा तेज़ीअ सां सभिनी दोस्तनि खे, सॼी सिंध खे, सभिनी साञा वेंदनि खे, सेकुलरनि खे सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते अची उनखे अञा वधीक करणु घुरिजे. तव्हां ऐं इम्तियाज़ साहब, तव्हां जल्दी मां सहमत आहियां गाज़ी साहब सां. बिल्कुलु सोशल मीडिया जो वॾो कमु आहे, पॉज़िटिव रोल आहे इन में. बिल्कुल सोशल मीडिया को एज ए टूल यूज़ किया जा सकता है, क्योंकि बहुत सारे, जिस तरह के आप खुद मीडिया से ताल्लुक़ रखती हैं, आपको अंदाज़ा होगा कि उनके एजेंडा पे बहुत सी चीज़ें ऐसी होती हैं जिनके ऊपर बात करना उनको इजाज़त नहीं होती, लेकिन सोशल मीडिया पे आप वो बात कर सकते हैं. उसको फिर आप सोशल मीडिया पे उठा सकते हैं, उसके ज़रिए कैंपेनिंग कर सकते हैं और उसके बहुत अच्छे नताइज भी सामने आ सकते हैं. थैंक यू, बहुत शुक्रिया आबदा ऐं तव्हां सभिनी जो महिरबानी. नाज़रीन, कंहिं बि मुहज़िब माशरो जेको आहे उनखे चयो वेंदो आहे जंहिंमें सभु इंसान बिना कंहिं फ़र्क़ जे बराबरि हुजनि, यानी मर्द, औरत, मज़हब, जेंडर, जिन्स ऐं रंग जो फ़र्क़ु, तबिके जो फ़र्क़ु, ग़रीब जो, अमीर जो को फ़र्क़ु न हुजे. ऐं उन मुहज़िब माशरे सॾाइण जे लाइ पाकिस्तान खे अञा वधीक जेको आहे सो टाइम लॻंदो, छो जो हींअर
जेको असां डिस्कस कयो ऐं जेके इश्यूज़ असां ॾिसूं था त असांखे नथो लॻे त मतिलबु पाकिस्तान जेको आहे उन महज़िब माशरे जो हिसो आहे उनखे उन महज़िब माशरे में वञण जे लाइ अञा बि वधीक पॉलिसीज़ वधीक स्टेप खणणा पवंदा ऐं अञा वधीक टाइम लॻंदो ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए नए इशू सां तेसिताईं ॾींदा इजाज़त अलाह भाई।